न साहब न अता न तो मरी सके न तो मरी सके न तो मरी सके था न तो मरी सके। संभाल मजू पाना के संभाल। ओ मुझा पोदा तू दमदिया बते ज्यादा तंतिया बुधाई साहब बुधाई तो ये करी कार्रवाई के कहिया है साहब पोदा खुदा कादस मुके जजो तो नी मां पूरे जो मुंह सा हिन वक्त ताईं उन्हनि ॿिन्ही खे दफ़नाए बि छॾियो हूंदव। न साहब न नंढे भाउ खे वॾे भाउ जो मुंहुं ॾिसण जो पूरो हक़ आहे। तव्हां जेल में बंदि करे इहो हक़ मूंखां नथा खसे सघो। कंहिं बि खूनीअ खे पेरोल नथी मिली सघे। तूं कीअं थो चई त मां खूनी आहियां? ॾोही ठहराइण बेॾोही ठहराइण कोर्ट जो कमु आहे। कोर्ट जो साहब हिते पंहिंजी कोर्ट न हलाए कोर्ट किथे वक़्त खां अॻु में न घोटियो वञी। तूं करम खान खे तो धमकी ॾी करम खान खे। साहब मां तुंहिंजी वॾी इज़त कंदुमि तो जेको मुंहिंजे मथां टार्चर कयो न उनजो मूंखे को बि ॾुख न आहे। अॼु जेको तो इहो कमु कयो आहे न दिलि त चवे थी छा कंदे तूं मूंखे छा कंदे ॿुधाए छा कंदे? ओदा मत तू छोरी चदी थी आया साहब इन वक्त जजो असांजे घर में मोता ता वधी। अरे बस कर तू मां चवां तो बस कर। अड़ी किस्मत में मुंहिंजी अचे पिटी मुझे घर जी वसवा वरणे बसड़ी अधी जन्नत मूंखे ॾुख हुयो अधी मूंखे ॾुख हुयो त मां हुन सां कुर्ब सां बि कॾहिं न ॻाल्हायो। अड़ी न हिननि हथनि सां को कुर्ब सां गिलासड़ो पाणीअ जो भरे ॾिनोमांसि। बसड़ी जॾहिं मूंखे ख़बर ई कान हुई त इहे अध मंज़िल ते छॾे हलियो वेंदो। मूंखे कहिड़ी ख़बर ॾे काल जी। अञा सुबुह अधी सुबुह हथ सां तड़े कढियोमांसि घर मां चयोमांसि वञी रही सघो हाल पुछी हाणे अधी सुबुह त वञे ई कोन पियो। चए पियो कि हरा मां घर वेठो हुजां मुंहिंजी दिलि नथी चवई पई शहर वञण ते। मां धिके बुके घर खां ॿाहिरि कढियोमांसि। कीअं त वियो वीचारो ज़ालिम ने कीअं कुटुसि। न रो पंहिंजो पाण खे संभाल। ॾिस जेकॾहिं तो जहिड़ी औरत ईअं रोईंदी त असांजो छा थींदो? न रो। अभी हेॾो पढ़ियल खे घर मां कढियो होॾो वरी हुननि भागे ज़ालिम खे थी चवां पई जबार खे त पढ़ियल खे गोलियूं अचिजाए। अॾी मां त हिन जबूअ खे सजण पए सम्झो। मूंखे कहिड़ी ख़बर त इहो ई दुश्मन निकिरंदो। हितां वठी वञी पोड़े खे जग में नेतो करे कोदो। अहिड़ी किस्मत है अल्लाह। अम्मा जे ज़ालिम बाबा खे मारियो उन ज़ालिम जो लाश भी बाबा जी लाश सां गॾु घर पहुतो। खैरा सब्र कर मालिक इंसाफ करण वारो आहे मालिक। हो मड़े रब हक वकीला हो फैसलो तॾहिं ते करे थो। पर अड़ी जन्नत कुछ भी थियो मुझे पोड़ो न हलियो वियो। हाणे उसा ज़ालिम ने ज़ुल्म कयो दीड़िया। हाणे अधी हाणे त मां ज़िंदगी भर पंहिंजो पाण खे पिटींदी रहंदसि। मूंखे सूर अंदर में रहियो मां कॾहिं न हुन सां खिली ॻाल्हायो।
मूंखे कहिड़ी ख़बर काल जी तई हलियो वेंदो। वॾा बाबा हुन त ख़बर ई नहीं पवंदी त असांजे ॻोठ जे मथां या क़यामत कंहिं केराई कंहिं केराई। मालूम वॾो सब्र कयो आहे, वॾो सब्र कयो आहे, पर हिननि असांजे मोहबत जे साज़नि खे भोर भोर करे छॾियो। असां जहिड़े मोहबती माण्हूअ खे वठी अची मक़तल गाह में बीहारियो अथनि। सरकार समझो था तो असांजे ॻोठ खे कंहिंजी नज़र लगी वई आहे, के मनहूस जी नज़र लगी वई। न ग़ुलाम क़ादिर, न ईअं नाहे हूंदो। असांजा पंहिंजा अमाल पुछड़ा हूंदा आहिनि ऐं पोइ जॾहिं रब ॾमरंदो आहे त उनजी सज़ा ॾींदो आहे त उहो ॾोह असां कंहिं ॿियनि जे मथां आणे छॾींदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त कंहिं मनहूस जी नज़र लगी वई आहे ऐं असां पंहिंजे अंदर जी नौसत खे त ॾिसंदा ई कोन आहियूं, जंहिंजी सज़ा असां पाण भोगींदा आहियूं। जे असां पंहिंजूं दिलियूं साफ़ करे सभु मोहबती माण्हू बणिजी वञूं न त हे कशाला असांखे कढणा ई न पवनि। वॾा बाबा सचे वे असुल सफ़ा सोरहाने उधर। अड़े मोलो सच्ची त बाबा रब जी ज़ात आहे। हाणे हे सनी करण जो वक़्तु न आहे। कुछ सोच मोलो, सोच त हाणे असां पंहिंजी हीअ रही इज़त ऐं अमन खे कीअं बचायूं। वॾा बाबा अमन दे पखी दे पर त पटिजी गए हुन था बचण ॾाढा मुश्किल उधर। मोलू अमन खे बचाइण लाइ मूंखे रत जो अतियो बि ॾियणो पियो न त ज़रूरु ॾींदुसि ऐं पोइ ते न हटंदुसि कॾहिं बि न। बाबा साईं अमन खे हिन वक़्तु क़ाइमु रखणु ॾाढो मुश्किल कमु आहे, ॾाढो मुश्किल। वॾा बाबा अमन करावण त पुलिस दा कम है। जेकर पुलिस ही अपने पैर पिस्ते पे करें दिए तो ही असा क्या कर सकते से उधर ते। यह समूरी जिम्मेवारी सिर्फ पुलिस जी ना है मौलू। अमन खे कायम रखण हर एक इंसान जो फर्ज आ। जे असां पंहिंजे जीअ खे झंझोड़े ॾिसूं ऐं पंहिंजा अमाल साम्हूं रखी पोइ को कदम खणूं त हीअ धरती दोज़ख बजाए जन्नत बणिजी वेंदी मोलू, जन्नत। मुंहिंजा पुनल वर घर जी सुवरण, मुंहिंजे सिर जा सिंगार वरण, तुंहिंजो रायो न्यार मूंखे पल पल जा पूरा पुनल वरण। चाची चाचे जो ॿुधी ॾाढो दुख थियो। हाणे अबा मूंखां पुछो त हिन दिलि मथां छा गुज़री आहे। हौसले जियो जोरे वियो अबा। अदा तू हिकिड़ो कम कर। जी भाॼाई ॻाल्हि कयो। मामा ॾे न्यापो करे बाबा जी वफ़ात जी ॻाल्हि करी। नाड़ी अमड़ न अमड़ वञण वारी छे त वई हली। हाणे अधे मिसकीन खे में न विझो तकलीफ़ में। मुंहिंजो मिसकीन भाउ आहे, खाइण जे लाइ टुकड़ो कोन्हेसि। हेॾा दिसनि जा पंध काॾो किराया कंदो हूंदो, पाण ई ख़बर पवंदसि। चाची जेकर न्यापो न मोकिलियोसीं ऐं ख़बर पियसि त ॾाढो दुख कंदो। अम्मा किरायो अलाह ॾींदसि, न्यापो करे था छॾियूंसि। हड़ी मुंहिंजी अमड़ जीअं वणे वतीअ कयो,
पर मां तो चवां थी त दे अबो खे इन तकलीफ़न में न विझो जेको मुंहिंजो मुक़दर हो सो थियो। अम्मा अञा बि मामा खे न्यापो न कयोसीं त पोइ कॾहिं कंदासीं? हमर जॾहिं वरी मां मरा। अलाह ख़ैर कंदो चाची, तुंहिंजे सिर ॾांहुं अलाह ख़ैर कंदो।